प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रे। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं कराची जे हवाले सां वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जे विच में वेहक थी। वेहक में कराची जी तरक़ियाती मनसूबनि ऐं शहरनि जे मसइलनि लाइ गॾियल कमेटी जोड़ण ऐं वफ़ाक़ ऐं सिंध जा नुमाइंदा उन में शामिल करण ते इतफ़ाक़ थियो। सिंध हुकूमत पहिरियां उन कमेटी जी तरदीद कई, पर अॼु वॾे वज़ीर मुराद अली शाह पंहिंजा आइनी अख़्तियार कंहिंखे बि न ॾियण ऐं कमेटी सियासी पार्टियुनि जे बजाए वफ़ाक़ ऐं सिंध जे विच में जोड़ण जी ॻाल्हि कई आहे। हाणे अॼोके प्रोग्राम इन ते ॻाल्हाइबो त इन कमेटी जा TORs कहिड़ा हूंदा, इन कमेटी जा सूबे ते के तरक़ियाती कम थियनि था पिया या सियासी हिकु बसि मंज़र आहे, उन ते केतिरी असरअंदाज़ थींदी। प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी खे अॼु तोशाखाना रेफरेंस में फ़र्द जुर्म लागू करण लाइ कोर्ट जेको आहे उहो 9 सेप्टेम्बर जी तारीख़ ॾिनी आहे। इन्हनि ॿिन्हिनि इशूज़ ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जे MPA डॉक्टर सोराब सरकी साहब, PTI जे MPA जनाब शहज़ाद कुरैशी साहब ऐं टाइम न्यूज़ जे ब्यूरो चीफ दोदो चांडियो। अवां टिनि मोज़िज़ महिमाननि खे प्रोग्राम में भलीकार। पंहिंजो सोराब सरकी साहब, पहिरियां त इहो ॿुधायो त अगरि हीअ कमेटी अवां जुड़ी बि आहे, हिन ते इतफ़ाक़ बि थी वियो आहे, त पोइ आख़िर आवाम खां छो पियो लिकायो वञे, ऐं अगरि कमेटी जुड़ी आहे त उन जा TORs कहिड़ा हूंदा, उन जी आइनी शिक कहिड़ी हूंदी, इहो थोरो ॿुधाइजो। वॾी महिरबानी तव्हांजी। सभ खां पहिरियों मां पहिरियों दफ़ो तव्हांजे हिन में चैनल ते टेलीफोन ते आया आहियूं, पर हिते स्टूडियो में पहिरियों दफ़ो आहियो। अला करे तव्हांजो चैनल कामयाबु वञे, दुआ आहे मुंहिंजी। ऐं ॿी गुज़ारिश इहा जेकी तव्हां सुवालु पुछो त इहा कमेटी वारी ॻाल्हि पहिरियों बि हले पई, तव्हांखे ख़बर आहे 2-3 ॾींहंनि खां वठी। ऐं उन में अॼु जेकी चीफ मिनिस्टर साहिबु जेकी ताज़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, त मुंहिंजे ख़्याल में अञा इहा प्री मेच्योर ॻाल्हि आहे त उन कमेटी जी छा TORs हूंदा या उन जी केतिरी छा पोज़ीशन हूंदी, छा फॉर्मेशन हूंदी। पर हिकिड़ी तव्हांखे मां ॻाल्हि बिल्कुलु वाज़े तौर ते ॿुधाए छॾियां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मौक़िफ़ आहे, बिलावल साहिब जो जेको मौक़िफ़ आहे, जेको बिलावल साहिबु मौक़िफ़ ॾिनो ऐं उन में आज़िज़ जमाली उन खां क्वेश्चन पुछो त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता प्रेशर विझी करे तव्हांखे को सिंध गवर्नमेंट खां को 18 अमेंडमेंट या को ॿियो जेको हक़ हुकुमरानी जी का ॻाल्हि तव्हां खां खसी वञे या प्रेशर बिल्डअप करे तव्हां अहिड़ी का ॻाल्हि कंदा, त हुन चयो त मां पंहिंजी धरती सां वेंदुमि। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल्कुलु इन में बिल्कुलु क्लियर आहे। बाक़ी हाणे ॻाल्हि इहा त डेवलपमेंट जे हवाले सां असां हमेशह इहा ॻाल्हि कई आहे, हाणे बि कयूं था त कराची में हूअं त जेतिरी आबादी आहे उन खां डबल आबादी उहा आहे जेके माण्हू पूरे मुल्क खां हिते रोज़गार जे सिलसिले में अचनि था। इंटरनेशनल सिटी आहे, असां ते वॾो प्रेशर बि आहे। ऐं तव्हांखे पाण ख़बर आहे त 90% रेवेन्यू असांजी राजधानी आहे। राजधानी जा बि 1-2 ज़िला जेके आहिनि उहे पूरे मुल्क खे फीड करनि था। वॾी उतां हितां टैक्स कलेक्ट थिए थी ऐं पूरो पाकिस्तान हले थो, त हिन शहर जी मालिकी करणु खपे ऐं वधीक फंड्स मिलणु खपनि। जेकॾहिं उहा मर्कज़ K24 आहे या ॿिया के मनसूबा आहिनि, उन में सिंध गवर्नमेंट जे थ्रू, चीफ मिनिस्टर जे थ्रू ऐं जेको हिकिड़ो आइन ऐं कानून मुताबिक़ जेकॾहिं को कमु थिए थो, मां सम्झां थो उन में को हर्ज न आहे। अच्छा, तव्हां इहो चओ था पिया त हिन वक़्तु जेका आहे उहा कमेटी नाहे थी, अवां तरदीद पिया कयो। हा, हिन वक़्तु अहिड़ी का ॻाल्हि या चीफ मिनिस्टर बि जेकी ताज़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन बि इहा ॻाल्हि कई आहे। इहा बि ॻाल्हि कई अथई जेकॾहिं का बि कमेटी या का बि अहिड़ी का हूंदी, उहा पार्टी बेसिस ते न हूंदी, उहा गवर्नमेंट टू गवर्नमेंट हूंदी। ऐं गवर्नमेंट वफ़ाक़ जी गवर्नमेंट ज़ाहिर आहे पाकिस्तान जी गवर्नमेंट आहे ऐं सिंध बि पाकिस्तान में आहे। उन में का अहिड़ी शइ न हुजे ख़ुदा न ख़ास्ता जंहिंमें का सिंध जी वहदत ते या जेको आइन मुताबिक़, कानून मुताबिक़, 18 अमेंडमेंट मुताबिक़ जेके कमु आहे जंहिंजो आहे, उन में जेकॾहिं का मुदाख़लत हूंदी त मां नथो सम्झां त सिंध गवर्नमेंट उनखे क़बूल कंदी। ठीकु है। अच्छा दोदो साईं, अवां अॼु प्रेस कॉन्फ्रेंस में बि मौजूदु हुया ऐं अवां तमामु तर मामलनि खे ॾिसो बि पिया, अवां रिपोर्ट बि कयो पिया। हे को काल्ह का वेहक थी आहे सिंध हुकूमत जे नुमाइंदनि, वफ़ाक़ जे नुमाइंदनि ऐं NDA में चेयरमैन जे हवाले सां, हिन ते के सिंध जा मिनिस्टर्स आहिनि उन जा बयान हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ छो आहिनि? आख़िर कहिड़ा सबब आहिनि जो अवां छा था सम्झो त या सिंध हुकूमत इन जी तयारी न कई हुई या सिंध हुकूमत खे एतमाद में न वरितो वियो आहे? मतिलबु हिकिड़ो वज़ीर हिकिड़ो बयानु पियो ॾिए, पोइ उन जी तरदीद पियो करे, तर्जुमान ॿियो बयानु पियो ॾिए, आख़िर मामला कहिड़ा आहिनि? आउं सम्झां थो त इहो अॼु ख़ुदि चीफ मिनिस्टर सिंध जॾहिं असां हुन खां सुवाल कया साईं मुराद अली शाह साहिब खां वज़ीर हाउस में, त हुन ख़ुदि इन ॻाल्हि जो इक़रार कयो त हीअ जेका कल्ह जेका मीडिया मैनेज थी उन हवाले सां असां खां ग़लतियूं थियूं, यानी असांजे वज़ीरनि खां थियूं। यानी सुबुह जो सवेरो
हिकिड़े एंकर पर्सन गुज़र राति जो हिकिड़ी वीडियो रखी हुई ऐं उन वीडियो रखणु शर्त ई पाकिस्तान पीस पार्टी खे या सिंध हुकूमत खे, पीस पार्टी हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे पर सिंध गवर्नमेंट जी ॻाल्हि कयुसि त सिंध गवर्नमेंट जा तर्जुमान आहिनि, इंफॉर्मेशन मिनिस्ट्री बि आहे ऐं काफ़ी उनजा स्पोक्समैन ॿिया टिया आहिनि, उन्हनि पारां वज़ाहत अचणु खपे, उहा न आई। सुबुह जो को 12 वॻे जे वेझो हिकिड़ो सिंध इंफॉर्मेशन डिपार्टमेंट मां हैंडआउट जारी थियो ऐं उन हैंडआउट जेको हुयो साईं नासिर शाह सूबाई वज़ीर इंफॉर्मेशन उनजे नाले सां हुयो त इहो हिकिड़ो पीस पार्टी PTI ऐं जेको MQM आहे उनजो कराची लाइ गॾिजणु हिकिड़ो बहितरीनु अमल आहे ऐं हुन चयो त हिकिड़ो सुठो अमल आहे। उनखां पोइ थियो छा त पोइ उनखां पोइ मुर्ज़ा वहाब साहिब जो मौक़िफ़ आयो, उन ॿुधायो त कमेटी में ही माण्हू हूंदा। पोइ वरी वीडियो बयान आयो साईं नासिर शाह जो त कमेटी ही इजलास जेको आहे गवर्नर हाउस में थियो ऐं डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो जेको हेड आहे उहो जनरल साहिबु उहो उन में शरीक थियो हुयो ऐं उन में ही सॼो मामला जेके आहिनि उहे तय थिया। पोइ राति जो वरी आयो त न इन सिलसिले में का कमेटी का बि न जोड़ी वई आहे ऐं यकीनन कमेटी वाक़ई इहा ॻाल्हि दुरुस्त आहे जेका शाम ताईं आई ऐं कुझु CM साहिब के हिन खां कमेटी जुड़ी न आहे, पर इहा त हक़ीक़त आहे त कमेटी जुड़ण ते इतफ़ाक़ थियो आहे। यानी अॼु CM साहिब चयो हाणे इशू हीअ आहे त कमेटी जी ज़रूरत तव्हांखे महसूसु छो थी, जॾहिं आइन पियो आहे 73 जो, उन में सूबे ऐं वफ़ाक़ जा अख़्तियार सिधी रीति वाज़े नमूने विरहायल आहिनि, डेवलपमेंट जे हवाले सां विरहायल आहिनि, कमनि जे हवाले सां विरहायल आहिनि। यानी अगरि फंड वफ़ाक़ कंहिं सूबे में के मनसूबा शुरू करणु चाहे थो त सूबे खे उहे फंड ट्रांसफ़र कंदो आहे, सूबो उहे तरक़ियाती कमु कराईंदो आहे। कुझु जेके इंटरनेशनल फंड हूंदा आहिनि, वर्ल्ड बैंक ऐं ॿिया इदारा ॾियनि था, पोइ उन में छा हूंदो आहे त 3 पार्टनर थींदा आहिनि, सूबो थींदो आहे, वफ़ाक़ी सरकार थींदी आहे, शेयर थींदो आहे त हेतिरा पैसा जेके आहिनि वफ़ाक़ी सरकार ॾींदी, हेतिरा सूबाई हुकूमत ॾींदी, हेतिरा जेके आहिनि उनखे इंटरनेशनल डोनर ॾींदो। जीअं K4 मनसूबो आहे, जीअं कराची जा ॿिया काफ़ी मनसूबा आहिनि, कराची सर्कुलर रेलवे वारो मनसूबो आहे, त अहिड़ा क़िस्म मनसूबा हाणे आइनी तौरु सभु गुंजाइशूं ऑलरेडी आइन में मौजूदु आहिनि। यानी आइन में का बि अहिड़ी मुबहम शइ कोन्हे जंहिंजे करे ज़रूरत महसूसु थिए त का नई कमेटी ठाहिजे, पोइ कमेटी अची चेक करे त हाणे ग्रीन लाइन मनसूबो हले न हले, अची गटर नाला कीअं साफ़ थियनि, पोइ फलाणी पुल जेका आहे उहा कीअं ठहे, अंडरपास कीअं ठहे, कहिड़ी शहर जी कीअं थिए। ॾिसो न, इलाहो लाइ नथो थिए, इस्लामाबाद लाइ नथो थिए, पेशावर कोयटा लाइ नथो थिए, पाकिस्तान जे अंदरि कंहिं बि शहर जे लाइ ऐं कराची खे छॾे बाक़ी सिंध जे लाइ बि किथे नथो थिए। यानी कराची खां ॿाहिरि जेका सिंध आहे, हैदराबाद आहे, सखर आहे, लाकाणो आहे, उन लाइ इन क़िस्म जी कमेटी ज़रूरत महसूसु नथी थिए। त हीउ सॼो जेको फोकस आहे कराची ते, यकीन आउं डॉक्टर सोराब सरी सां इतफ़ाक़ कंदुसि, पीस पार्टी ख़्वाहिश कोन हूंदी त कराची ते कुझु चेयरमैन खां मूं सुवाल कयोसीं कराची जे बारे में बिलावल भुट्टे खां, त हुन मूंखे चयो त इहे थियणु न ॾींदुसि। हुन एॾो वॾो लफ़्ज़ चयो त ज़ुल्फ़िकार अली, अगरि हुनखे अदालती कवर मिलियो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी शहादत वारे जेको अदालती फ़ैसिलो हो, उनखां पोइ हीउ ॿियो वॾो हिन धरती ते वार हूंदो। पर प्रेशर त क़बूल कनि था, मीटिंग थियूं आहिनि, मामला सम्झो पिया त हीउ जेको कुझु थिए पियो उहो ईअं ई आहे त पहिरियां कंहिं शख़्स खे तव्हां मौत जो भउ ॾियो ऐं पोइ वरी उनखे बुख़ार जेको आहे उहो क़बूल हुयो ऐं पोइ उहो बुख़ार जेको आहे कंहिं मौतमार बीमारी में तब्दील थिए ऐं पोइ वरी उहो ई बुख़ार हुनजो मौत जो सबबु बणिजे। तव्हां सम्झो पिया त हीउ पहिरियां गवर्नर राज जो भउ, पोइ आर्टिकल 149(4) जो भउ, तव्हां सम्झो पिया त हीअ का कमेटी आहे उहा बि ईअं ई आहे त पहिरियां गवर्नर राज जो भउ ॾियो, पोइ वरी इन कमेटी ते अची क़बूल करायो उन्हनि सभु। प्रेशर त तमामु वॾो विधो वियो। प्रेशर ईअं वियो त सॼे मुल्क में बरसातूं पियूं, पर तव्हां कराची में जेके बरसातूं हुयूं उनखे डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट खे मोकिलियो वियो। यानी ॼण त कराची में को वॾो डिज़ास्टर आयो आहे। हाले अथॉरिटी आइनी आहे, अची सघे थी कंहिं सूबे में, पर हिकिड़ो प्रेशर विधो वियो। पोइ मीडिया मैनेज थी, मीडिया बहितर अंदाज़ में मैनेज थी, पीस पार्टी मीडिया मैनेज न करे सघी, सिंध गवर्नमेंट न करे सघी, हुननि कई। ऐं पोइ तव्हां ॾिसो त कराची में स्क्रीन ते छाइजी वियो। उनखां पोइ अटार्नी जनरल पाकिस्तान पीस पार्टी जे माण्हू रहियो आहे, मिसाल तौरु एंडी खान जो पुटु आहे, उनजी माउ जेका आहे पीस पार्टी MP रही आहे, उनजी घरवारी जेका इरम ख़ालिद हुई, यादि हूंदो डॉक्टर साहिब खे त उहा बि असेंबली जी मेंबर रही। उहो माण्हू उन सुप्रीम कोर्ट में थो चवे त कराची जे लाइ वफ़ाक़ के ऑप्शन ते गौर करे पियो। उनखां पोइ गवर्नर राज जूं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़, प्रेशर तमामु वधी वियो आहे। अॼु ख़ुदि मुराद अली शाह जी बॉडी लैंग्वेज ॿुधायो पिए थो, हू तमामु वॾे प्रेशर में आहे। उनखां पोइ ई थियो आहे सभु कुझु। ठीकु है। अच्छा, दोदा साईं, अॼु त अटॉर्नी जनरल जेको ख़ालिद जावेद आहे उन इहो चयो आहे त इहा का एडवाइज़री कमेटी आहे, इहा पिणु आइन जो ऑप्शन आहे। अच्छा, सोराब सरकी साहिबु, अवां सम्झो पिया त छा वाक़ई का दोदा ॻाल्हि करे पियो त हीउ सॼो प्रेशर तमामु घणो आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बि चयो आहे त प्रेशर असां ते तमामु घणो आहे, असांखे धमकियूं पियूं मिलनि।
तव्हांजो हिन कमेटी में वञण बि उन प्रेशर जो सबब ई आहे त तव्हां उन कमेटी जो हिसो था थियो? दोदे साहब जेके ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु मां उन सां एग्री कयां थो। दोदे साहब सां मां सियासत शुरू कई त दोदे साहब बि मुंहिंजे ख़्याल में सहाफ़त उन टाइम ते नओं हाणे सीनियर थी विया। प्रेशर रहियो आहे हमेशह, जॾहिं बि तव्हांखे पाण ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट वफ़ाक़ में न रही आहे त कराची जे हवाले सां प्रेशर रहियो आहे। एतिरे ताईं जो तव्हांखे इहो बि सम्झो त तव्हां कराची खे ख़ुदा न ख़ास्ता सिंध खां धार करण जी बि ॻाल्हि कई वई, वॾो सूबो ठाहिण जुदा करण जी। हाणे बिल्कुलु प्रेशर आहे। बाक़ी हाणे सफ़ा जेको मीडिया में जहिड़े नमूने सां कराची खे पेश कयो वञे थो, लाहौर में जेको मींहुं पए थो हिन खां ख़राबु सूरत हाल आहे। पर उहा मां दोदे चांडे वारी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त उहो बि सही चए थो त उन तरीक़े सां मीडिया जेकी आहे उहा असां जेके नमूने सां जंहिं नमूने सां असां उनखे ॿुधाए सघूं माण्हुनि खे, उन में कमियूं पेशियूं आहिनि, कमज़ोरियूं आहिनि। अदरवाइज़ पूरे मुल्क में जेकी सूरत हाल आहे कराची खां वधीक लाहौर जी ख़राबु सूरत हाल आहे, पर उहा मीडिया नथी ॾेखारे। ऐं असां उनखे असांजो फ़र्ज़ु आहे त असां उनखे मैनेज करे माण्हुनि खे ॿुधायूं त ॿियनि जी कहिड़ी सूरत हाल आहे, सिर्फ़ु असांखे छो थो टारगेट कयो वञे। ऐं ॿी तव्हां पाण ॾिसो कुते जा हुते 45,000 केस थियनि था, हिते जेके 10-15,000 केस थियनि था, हिकिड़ो केस खणी करे उन जी वॾी ख़तरनाक क़िस्म जी प्रोपेगेंडा कई वञे थी, त उन में असांखे बिल्कुलु सियासत जेकॾहिं करणी आहे त असांखे उन शइ जो डिफेंस करणु खपे। काल जेका वेहक थी आहे इहा तव्हां उन प्रेशर में उन वेहक जो हिसो थिया हो या राज़ ख़ुशी सां उन में वेठा हो? मां हिकिड़ी गुज़ारिश कयां, प्रेशर न आहे, ज़ाहिर आहे हिकिड़ी मां पहिरियों बि तव्हांखे ॻाल्हि कई त हिकिड़ी फेडरल गवर्नमेंट आहे। असां पाण हमेशह इहा ॻाल्हि कई आहे त प्राइम मिनिस्टर जेकॾहिं हिते अचे थो, अॻे बि आयो, तव्हांखे पाण ख़बर आहे प्राइम मिनिस्टर त GDA सां PTI वारनि सां ऐं ॿिया जेके इत्तेहादी जमायतूं MQM वारनि सां ऐं वरी कॾहिं वियो लाड़काणे वियो, उते बि प्राइवेट माण्हुनि सां मीटिंग करे हलियो वियो। वरी पोइ हिननि जो इहो आयो फेडरल मिनिस्टर हिननि जो वफ़ाक़ जो वापदा जो, उन बि अची करे इन्हनि सां जेके बि पार्टियूं उन्हनि सां मीटिंग करे हलियो वियो। असां त इहो पाण इहा डिमांड कई हुअसीं त बाबा जेकॾहिं तव्हां सिंध पाकिस्तान जो हिसो आहे ऐं सिंध गवर्नमेंट खे मैंडेट मिलियल आहे त पाकिस्तान पीपल पार्टी जी गवर्नमेंट आहे, तव्हां जेकॾहिं उनखे तस्लीम कयो था त तव्हां उन सां मीटिंग कयो। हिकिड़ी असांजी एनर्जी जेके के इलेक्ट्रिक जो एॾो इशू हो, तव्हां हिकिड़ी असांजे मिनिस्टर सां बि मीटिंग करे वठो आहे। मीटिंग करण में को हर्ज कोन्हे, बाक़ी वञण में बि को ज़ाहिर आहे जेकी वफ़ाक़ी हुकूमत आहे उनखे हिकिड़ो आइनी, जीअं दोदो साहब चए थो, आइनी तरीक़े सां उहा हुकूमत आहे, उन सां डिस्कशन थी सघनि थियूं, उहे ॿिया कोन्हनि उन्हनि सां पर ॻाल्हि आख़िर वञी करे एंड उते थींदी त जिथे जिथे आइन ऐं कानून मुताबिक़ जीअं दोदे साहब चयो, जंहिंजो जेको आइन में कमु मिलियल आहे उन खां तजावुज़ थियो। जेकॾहिं मां पीपल्स पार्टी जो आहियां त मां पीपल्स पार्टी जो नुमाइंदो थी करे मां चवां थो जेकॾहिं सिंध गवर्नमेंट इहा उनखे जेको एनक्रोचमेंट करणु ॾिनी त उहा सही न हूंदी ऐं करण बि न ॾींदी, मुमकिन बि न आहे। बाक़ी हाणे इहे उन में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं तव्हां पाण ॾिसो था त मीडिया ते जाॾे काॾे तमामु घणी प्रोपेगेंडा आहे पीपल्स पार्टी जे हवाले सां। त बाक़ी इहो तव्हां मां रेस्ट एश्योर मां तव्हांखे बिल्कुलु इहो क्लियर कट चवां, मां बि पुराणो जियालो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो। हक़ हुकुमरानी ते कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी नई शइ बर्दाश्त न कंदी। हुकूमत वञे कुझु बि थिए, मां पाण वेठो हुअमि अॻे हिकिड़े उर्दू चैनल ते, उन्हनि जो एडवोकेट हुयो को MNA, उन धमकी ॾिनी गवर्नर हणी छॾींदासीं। मां आहे तो में ज़रूरत तूं हणी ॾेखार गवर्नर रूल ग़ैर क़ानूनी तरीक़े सां। 149 जो दोदे खे ख़बर आहे त रेज़ोल्यूशन असेंबली में मां ई पेश कयो ऐं कसरत राय सां उहो रेज़ोल्यूशन GDA बि असांजी उन में हिमायत कई। कोई बि माण्हू, चंद माण्हू जेके हिन ते कराची जा जेके पॉलिटिक्स करनि था उन्हनि जी त इहा मंशा आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां इहे कराची वफ़ाक़ जे हवाले थी वञे, को ॿियो कहिड़ो निज़ाम अचे, बल्दियाती निज़ाम अहिड़ो हुजे जेको पूरे पाकिस्तान खां जुदा हुजे ऐं हिते असांजी हिकिड़ी अहिड़ी नई हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी स्टेट टाइप अहिड़ी का पावर्स हुजनि। उहो कोन थी सघंदो। जेको का आइन में आहे उहो आइन में असांखे जेके शयूं मिलियूं आहिनि असांखे बि उहे करणु खपनि। इंशाअल्लाह ताला कंदासीं। आइन खां ॿाहिरि वञी करे इंशाअल्लाह ताला का बि शइ कोन थींदी। अच्छा, हिन असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो आहे PTI जे MP शहजाद कुरैशी साहब। शहजाद कुरैशी साहब, आपको प्रोग्राम में खुश आमदीद। अच्छा ये बताइए, वालेकुम अस्सलाम। अच्छा ये बताइए कि ये जो सुराब सर्की साहब बात कर रहे हैं कि कोई भी आइन से वालातर चीज़ नहीं होगी, तो ये छोटी बताए कि जब आइन मौजूद है, जब आइन में ये चीज़ें मौजूद हैं कि सूबे और वफाक का ताल्लुकात में वो तमाम तर जो गाइडेंस है वो मौजूद है, तो फिर इस कमेटी की ज़रूरत क्या है जिसमें वफाक और जो सूबाई नुमाइंदे हैं वो बैठेंगे? अच्छा, पहली बात तो ये है कि हम भी आइन के खिलाफ नहीं जाएंगे इंशाल्लाह। हम इस आइन को मानते हैं, हम जमहूरियत के तहत आए
ہم کبھی آئین کے خلاف نہیں جائیں گے. ہم جو آپشنز دیتے ہیں وہ آئین کے اندر رہتے ہوئے بھی دیتے ہیں. ہمارا جو 140A ہے یا 149(4) ہے جو بھی ہے یہ آئین کے اندر لکھا ہوا ہے. یہ آئین بنانے والے پیپلز پارٹی اس وقت کی حکمران جماعت تھی, رضا ربانی صاحب نے بنایا تھا. انہوں نے بڑا لوگوں سے مشاورت کر کے یہ سارے کے سارے کلوز ڈالے تھے. یہ کانسٹیٹیوشن میں آرٹیکل تھے, یہ ساری چیزیں تھی. ہم اپنے گھر سے لے کے نہیں آئے. دوسری بات یہ کہ اب میں زیادہ اگر ہم بات کریں اپنے شہر کی بات کریں, شہر کے حقوق کی بات کریں, یہاں کے مسائل کی بات کریں تو فوراً ہم تک یہ الزام آنے لگ جاتا ہے ہم سندھ کی تقسیم کے حق میں ہیں یا ہم کوئی سندھ پہ قبضہ کرنا چاہتے ہیں یا کراچی پہ قبضہ کرنا چاہتے ہیں. دیکھیں ہمیں کراچی پہ قبضہ کرنے کی ضرورت نہیں ہے. کراچی آلریڈی ہمارا ہے الحمدللہ. کراچی کے لوگوں نے ہمیں منتخب کیا ہے, کراچی کے لوگوں نے ہمیں یہاں سے مینڈیٹ دیا ہے. ہم تو ان کے حق کی بات کر رہے ہیں اور ہم یہ بھی سمجھتے ہیں کراچی میں بہتری آئے گی انشاءاللہ تو سندھ میں بہتری آئے گی. ہم کراچی کی ترقی کی بات کریں گے. یہاں پر اگر ہم نے انفراسٹرکچر بہتر کیا, تعلیم پہ توجہ دی, ہیلتھ پہ دی, اوور آل بلدیاتی نظام پہ توجہ دی, واٹر بورڈ پہ دی, پانی کے مسائل حل کیے, جو چیزیں بھی حل کی, چاہے وہ سندھ گورنمنٹ کرے یا وفاق کرے, اس کا فائدہ پوری سندھ کی عوام کو پہنچے گا. کیونکہ کراچی ترقی کرے گا, کیپٹل ہے, تو سندھ کرے گا, سندھ کرے گا تو پاکستان کرے گا. اب پرابلم یہیں پہ آ جاتی ہے کہ کمیٹی بنانے پہ تو آج سی ایم صاحب نے پریس کانفرنس کر لی ہے. وہ تو یہ کہہ رہے ہیں کہ ٹھیک ہے بھائی کمیٹی وفاق اور ہم بنائیں گے, اور بننی بھی چاہیے تھی. وفاق بھی منتخب حکومت ہے اور اب پیپلز پارٹی بھی منتخب ہو کے آئی ہے, عوام کے ووٹوں سے آئی ہے. آپ مجھے یہ بتائیں کہ جب سندھ دھرتی ماں ہے, سب اس کو ماں تسلیم کرتے ہیں نا, ماں کا ایک بیٹا ہے کراچی, اس بیٹے کو دیوار سے لگا دیا گیا, اس بیٹے کے ساتھ جو ظلم ستم کیا جا رہا ہے وہ گلے شکوے کس کو کرے گا؟ وہ اوبویسلی اپنی ماں کو کرے گا, سندھ کے حکمرانوں کو ہی کرے گا نا. اور کس کو گلے شکوے کرے گا؟ یا وہ اوپر بیٹھی ہوئی وفاقی گورنمنٹ سے گلے شکوے کرے گا. ہمارا گلا شکوہ تو یہ کیا ہے کہ 40 ملی میٹر بارش ہو یا 140 ہو, شہر اسی طرح ڈوبتا ہے. انکروچمنٹ کا نظام, نالوں کا نظام, آپ کا پورا انفراسٹرکچر, ٹرانسپورٹیشن ہے ہی نہیں ہے. کیا بہتری ہے؟ کوئی ایک چیز بتا دیں. شہزاد صاحب یہ بتائیے کہ یہ جو کمیٹی بننے جا رہی ہے جس میں وفاق کے نمائندے ہوں گے, صوبے کے نمائندے ہوں گے, کیا یہ سمجھا جائے کہ اس کمیٹی کے بننے سے سندھ حکومت پہ عدم اعتماد ثابت ہوتا ہے کہ وفاق کا اور دیگر جو اسٹیک ہولڈر ہیں انہوں نے سندھ حکومت پہ عدم اعتماد کیا ہے جب یہ کمیٹی بنی؟ دیکھیں سب سے زیادہ امپورٹنٹ بات یہ 12-13 سال ہو گئے, چھوٹے موٹے سال نہیں ہیں, 12-13 سال ہو گئے ہیں. 13واں بجٹ انہوں نے ابھی پیش کیا تھا, بلکہ اب سمجھ لیں 14 ہو جائیں گے اس سال کے اینڈ تک. میرا صرف ان سے ایک سوال ہے, کیا انہوں نے کوئی ڈیلیوری دی ہے کراچی کے اندر؟ کوئی بہتری کی ہے؟ خدا رہا یہ 2 روڈ اور 2 انڈر بائی پاس اور 2 اوور ہیڈ برج کی بات مت کیجیے گا. کوئی میگا پلاننگ, کوئی میگا سرکولر ریلوے, اور وہ بھی وفاق ہی کرے. میں مثال دے رہا ہوں, ٹھیک ہے, ٹرانسپورٹیشن, گرین لائن, ریڈ لائن, اورنج لائن وفاق کرے, K4 وفاق کرے, سب کچھ وفاق کرے. تو یہ لوگ کیا ہانی مون پیریڈ پہ آئے ہیں یہاں پر کراچی میں؟ ایک مثال دے رہا ہوں, کراچی شہر مانگے گا نا ان سے. میں یہاں کا شہری ہوں, میں سندھ کا بھی شہری ہوں, تو میں سندھ کا اگر میں شہری ہوں تو اس کے شہر کراچی کا بھی میں شہری ہوں نا. تو میں اگر ٹیکس پے کرتا ہوں, یہاں کا شہری اگر ٹیکس پے کرتا ہے اور ٹیکس کلیکشن کر رہی ہے, زیادہ تر تو سندھ ریونیو بورڈ کر رہی ہے, کچھ حصے وفاق کے بھی کر رہے ہیں. جو وفاق کو ٹیکس دے رہے ہیں وہ وفاق سے پوچھتے ہیں, سندھ کو دے رہے ہیں وہ سندھ سے پوچھتے ہیں کہ آپ حکمران ہیں, آپ اس صوبے کے مائی باپ ہیں, سی ایم صاحب ہیں, مالک ہیں, آپ نے شہر کے لیے کیا کیا؟ صرف دھمکیاں دینے سے کام نہیں ہوگا. ہر ٹیلی ویژن پہ میں دیکھ رہا ہوں دھمکی دی جا رہی ہے. ہم سندھ اپنی ماں کو تقسیم ہونے نہیں دیں گے, ہم سندھ کو کسی کو, بھائی تو کس نے بولا ہے خدا نہ خواستہ سندھ کو تقسیم کی؟ ہم تو سندھ کی تقسیم کی بات ہی نہیں کرتے. ہم آپ کے اس سندھ صوبے کا ایک شہر ہیں, ہمیں کچھ دے دیں جو ہمارا حق ہے. ٹھیک ہے شہزاد صاحب, آپ نے جو یہ سندھ حکومت کی کارکردگی کے حوالے سے سوال اٹھائے وہ معلوم کریں گے. دودو چانڈیو صاحب اس وقت ہمارے ساتھ. دودا سائیں ایک تیو تو یہ کہیں کمیٹی جڑی آئے اما سمجھو پیا تو یہ سندھ حکومت ہن وقت تائیں یہ کارکردگی ہے شہزاد قریشی بھی گال کئی ان تے عدم اعتماد جو کھلل ثبوت ہے تو وہ ڈیلیور نہ کرے سگیا, ان کرے یا کمیٹی جڑن جو یا ضرورت پئی ہے. ان کمیٹی کے عدم اعتماد بدراں کہیں صوبائی معاملن میں مداخلت سمجھا تو. اچھا, سمجھا تو یہ کمیٹی رگو کراچی لا چھو, وہ یا سندھ کمیٹی چھو نہ ٹھہر کھپیا,
हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि जेका आउं चवां थो त जीअं शहज़ाद भाई चयो त सिर्फ़ु कराची खे दीवार ते लॻायो वियो, कराची में को मसइलो न थियो आहे। सॼी सिंध तव्हां ॾिसो, तव्हां सिंध खे उहा ॾिसो, सॼी सिंध खां सुठियूं हेल्थ फैसिलिटीज़ कराची में आहिनि सिंध जे ॿियनि शहरनि खां। कराची जो जेको शहरी आहे उन वटि यूनिवर्सिटियूं सॼी सिंध खां वधीक आहिनि, उन वटि रोड सुठा आहिनि बाक़ी सिंध जे ॿियनि शहरनि खां, उन्हनि वटि स्कूल सुठा आहिनि, कॉलेज सुठा आहिनि, तइलीम जो निज़ाम, ट्रांसपोर्ट जो निज़ाम, उन्हनि वटि लाइट घटि थी वञे, जेका हैदराबाद, लालकाणे, सखर, जैकबाबाद, बठोर दड़े जे माण्हुनि सां जेका हालत आहे, उन्हनि हिते सफ़ाई सुथराई कराची में वधीक आहे, यानी एडुकेशन सुठी आहे, रोज़गार जा मौक़ा सभ खां वधीक आहिनि, तकलीफ़ सभ खां वधीक जेका हेल्थ आहे उहा ॿाराड़ी जे माण्हू खे आहे। पोइ बि महरूमी कराची खे छो नथी लालकाणे खे या साॻी महरूमी थिए उतां जे माण्हुनि खे त चवनि का लालकाना कमेटी ठाहियो, छो नथी बदीन जे माण्हुनि खे थिए, मिठी थर नंगर पार कर उते सूरतहाल छा आहे। बुनियादी तौर ही जेको कराची आहे उन बाबति आउं इन करे चवंदुसि त हिते तमामु घणो, हीअं त ठीकु आहे पर तव्हांखे यादि हूंदो त फरहतुल्लाह बाबर हुयो वफ़ाक़ी वज़ीर गवर्नर हाउस में, तॾहिं PTI वटि शायदि 2-3 सीटूं हुयूं कराची में, उन दौर में MQM अक्सरियत में हुई, तॾहिं कोशिशि कई वई त कराची जो निज़ाम बाक़ी सिंध खां अलॻि हुजे, ऐं ॿिटे निज़ाम जे शिकिल में हिकिड़ो निज़ाम आयो हो जेको पोइ वापसि थियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी वापसि वरितो, त PTI खे मुतालबो बेसिकली हिकिड़े शहर ताईं न रखणु खपे, MQM रखंदी त ॻाल्हि सम्झ में ईंदी हुई त उहा हुई हिकिड़े शहर जे मख़सूस इलाइक़नि जी पॉलिटिकल पार्टी, पर हीअ त पाकिस्तान सताई पार्टी आहे, सिंध मां हिनखे वोट मिलिया आहिनि, त हीअ सिंध कमेटी जो मुतालबो हुजणु खपे न, त सॼी सिंध खे तव्हां इशूज़ ॾियो, पोइ असां सम्झूं आहे त हीअ मुद्दा जेका नियत साफ़ सां कयो वियो आहे। सही। अच्छा शहजाद कुरैशी साहब, दो चांडियो साहब कह रहे हैं कि MQM अगर ये मुतालबा करे कि वो क्योंकि वो कराची तक महदूद है तो बात समझ में आती है, क्योंकि PTI मुल्क गीर पार्टी है, उसको सिंध के दीगर जो अजला हैं वहाँ से भी मैंडेट मिला है, जैकबाद से आपको मैंडेट मिला है, आपका जो MP है वो घोटकी से MP है, तो ये आप कराची तक खुद को महदूद आपने क्यों किया है, क्यों कर लिया है, आप पूरी सिंध की बात क्यों नहीं करते? देखिए सबसे पहले बात तो ये समझना होगा, मैं आपको एक चीज बताता चलूं, पूरी PTI पाकिस्तान नहीं कह रही है कि कराची में ये मसले मसाइल, कराची के MPs MNAs कह रहे हैं जो यहाँ के वोटर से मुंतखब हुआ आवाम के, ये शोर हमने PTI के MNAs और MPs ने उठाया। पहले तो ये चीज को समझ लें, कोई PTI पंजाब नहीं बोल रही कि कराची को कुछ चीज करें, KPK नहीं बोल रही, ना बलूचिस्तान की PTI बोल रही है, ये कराची शहर की बोल रही है, हम इस शहर से मुंतखब हुए हैं, नंबर 1। दूसरी चीज है, मेरे भाई ने कहा जैकबाद भी वैसा है वो वैसा है, तो उसका मतलब है वो वैसा हम भी वैसे ही रहे, हम नहीं अपने आवाज क्यों उठाएं, हम तो कहते हैं जैकबाद को भी बनाओ, हम तो कहते हैं लालकाना को भी बनाओ, वहाँ के आवाम भी मजलूम है, तो उसका मतलब ये क्राइटेरिया नहीं है कि अगर वहाँ तरक्की नहीं हुई तो यहाँ भी ना हो। हमने मना किया तरक्की करने से, पूरे सिंध को तरक्की दें, एक एक शहर तहसील तालके को तरक्की दें, हमें तो खुशी होगी पूरा सिंध सूबा हले फूले। अब आ जाए कराची की बात, कराची वफाक को 65 से 70% और सिंध को 90% देता है, घर के अंदर भी जो कमाऊ पूत होता है ना उसकी वैल्यू होती है, उस तनाजुर से देखें। और दूसरा इसको ये ना कहें कि जैकबाद तरक्की नहीं हुई, लालकाना में नहीं हुई तो कराची में भी नहीं होनी चाहिए, कराची पहले से इंटरनेशनल सिटी था, कोई एक कॉलेज बता दें जो पीपल्स पार्टी ने अभी 12-13 सालों में बनाया हो, या स्कूल बता दें सरकारी जिसमें मेरे और आपके बच्चे पढ़ने जा सके, कोई एक अस्पताल ऐसा बता दें कि जिसके अंदर कोई प्राइवेट बंदा जो अफोर्ड कर सकता है, मजबूरी में जाते हैं अस्पतालों में, अफोर्ड करने वाला नहीं जाता, अफोर्ड करने वाला कहता है मैं थोड़े से पैसे ज्यादा दे दूं, लेकिन इस सरकारी अस्पतालों से अल्लाह मुझे बचाए। फिर कराची के मकामी लोगों की जॉब्स की बात कर लें, ठीक है, खुल के बात करते हैं, खुल के बात करते हैं, आवाम तक ये पैगाम जाना चाहिए। जितने कराची के नौजवानों को नौकरियां दी इन्होंने अपने 13 सालों के अंदर। जी पुलिस तो आप लालकाना से लेके आ रहे हैं, पुलिस तो आप कराची से बाहर से लेके आ रहे हैं, अच्छी बात है बाहर से लेके आए, कोई मसला नहीं है, लेकिन कराची के लोगों को लालकाना लेके जाए ना, कराची के लोगों को जैकबाद लेके जाए, कराची के लोगों को हैदराबाद लेके जाए, तो खुदारा इंसाफ की बात करें। एक माँ के अगर 4-5 बच्चे होते हैं, अगर माँ भी अपने बच्चों के साथ इंसाफ नहीं करती तो बच्चों में भी बगावत आती है। ठीक है शहजाद साहब, यही सवाल कहाँ करेंगे, कहाँ करेंगे गिले शिकवे, मुझे बताएं शहजाद साहब। कराची को आपने सवाल उठाए हैं, कराची को अंडरस्टैंड ना करें, कराची की 3 करोड़ की आबादी है, वो जाग चुकी है, वो कराची में रहने वाला कोई भी हो। शहजाद साहब ये जो आपने सवाल उठाए हैं, हम यही जवाब मालूम करेंगे सुराब सर के साथ साथ, जिसके बाद भी कराची का डोमिसाइल है, ये मैं आपको बता दूं। जी
सरकी साहब एक शहजाद कुरैशी साहब सवाल पे उथारे त अगर जैकबाद में कम न थियो त इहो हिकु दफ़ो ॿीहर अवां जी 12 साल जी कारकर्दगी सवाल है। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां, दोदे चांडे साहब जंहिं कॉन्टेस्ट में ॻाल्हि कई, शहजाद भाई शायदि उन ॻाल्हि खे सम्झो न। हिकिड़ी माइंड सेट आहे, ॿियो कुझु न आहे। माइंड सेट आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे कराची खे माना ॿियो ॿिए पासे छो न आहे मसइलो, तव्हांजो कोटिया में छो न मसइलो आहे, लाहौर में छो न आहे, तव्हांजो पेशावर में छो न आहे, या मुल्तान में छो न आहे। हिकिड़ो टारगेट करे जेकॾहिं तव्हां हिकिड़ी इन शहर खे उहो तव्हां उनखे ईअं टारगेट करे अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं, बिल्कुलु हिते पूरो जीअं कानून तहत मुताबिक़ जीअं नौकरियूं आहिनि डोमिसाइल मुताबिक़ सभिनी खे कराची जे माण्हुनि खे, हितो जे कराची जे माण्हुनि खे नौकरियूं मिलंदियूं आहिनि, जेके ॿियनि ज़िलनि जा जेके सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि खे नौकरियूं मिलंदियूं आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके असांजा जेके फंड्स आहिनि, मां सम्झां थो त हिते जेकी आबादी आहे 50% पोइ बि असां जेके सिंध जा जेके फंड्स आहिनि उहे असां हिते कराची ते ख़र्चु कयूं था। पर उन जे बरक्स तव्हां इहो त ॾिसो न, जेको वफ़ाक़ में जेके असां पैसा ॾियूं था, त हे शहर जीअं मां तव्हांखे इहो ॿुधायो त हे शहर सिर्फ़ु जेको आहे इन आबादी ते मुश्तमिल न आहे त जेके तव्हांखे हिन में हितां जा जेके माना शनाख़्ती आहे परमानेंट रेज़िडेंट्स आहिनि। मां सम्झां थो इन खां डबल माण्हू ॿिया हिते वाहिद शहर आहे कराची, जेके पूरे पाकिस्तान मां दुनिया में ॿिए पासनि खां बि माण्हू अची करे हिते रोज़गार जी तलाश करनि था। हिते एक्स्ट्रा बर्डन आहे, वॾे में वॾो मसइलो पैसे जो आहे। सिंध गवर्नमेंट वटि उहो एतिरा वसाइल न आहिनि जो माना अञा हिन खे वधीक पैसा ॾेई करे अञा हिन खे वधीक मज़बूत करे सघे। त उनखे वफ़ाक़ पैसा खणे थी त जीअं ॿिया त छॾियो, जेके तव्हां हाणे शहजाद भाई चए थो तव्हां पाण वफ़ाक़ी बजट में तव्हां सॼो बुक ॾिसो त पूरे सिंध में जेके आहिनि ॿियनि पासनि ते जेके हिननि स्कीमां ॾिनियूं आहिनि, उहे स्कीमां सिंध में ओतिरियूं स्कीमां ॾिनियूं अथऊं जेको हिकिड़ो आइन जे अंदरि कानून जे अंदरि हिकिड़ो जेको असांखे माना ईअं सम्झो त असांजो जेतिरो हिसो आहे उहो मिलणु खपे, उहो बि कोन थो मिले। ऐं असांजा जेके नवाज़ शरीफ़ जेके हिते कराची जा मनसूबा रेड लाइन, ब्लू लाइन, ग्रीन लाइन मनसूबा उन ज़माने जा हलनि था, हिननि खे एॾी आहे बिल्कुलु अॻ में कम से कम जेके मर्कज़ जा जेके मसइला मसाइल आहिनि, पैसा आहिनि, उहे त वठी अचनि न। मां शहजाद कुरैशी खे अॻे बि चयो, हाणे बि चयो आहे K4 में हिकिड़ो माइदो थियल आहे। ईअं त न आहे तव्हां सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट त जेके पैसा आहिनि उन खां पंहिंजी कैपेसिटी खां वधीक, पंहिंजी ताक़त खां वधीक, छाकाणि त असांजी कराची आहे, कराची त ख़र्चु करे थी, करणु खपे, छो न करणु खपे। ऐं असां वटि त अञा हालत इहा आहे त असां वटि त जेके आहिनि माण्हू उहे वधीक रोड न आहिनि, रस्ता न आहिनि, पीअण जे लाइ पाणी कोन्हे, असां वटि त वधीक तकलीफ़ आहे। दोदे तव्हां चांडे सही चयो, पर हाणे उन में त सभु मसइला तॾहिं हल थींदा जॾहिं पैसा हूंदा। पैसा सभु गॾु थी करे वफ़ाक़ में वञनि था, एक्स्ट्रा ऑर्डनरी हिननि मैंडेट मिलियो अथनि ऐं सिंध गवर्नमेंट ते ठीकु आहे, हिननि जो प्रेशर विझनि था। सिंध गवर्नमेंट पंहिंजो कमु कयो आहे, 4-5 सालनि में उन बहितर कई आहे इंफ्रास्ट्रक्चर। मां वेही करे ॻाल्हाईंदुमि त टाइम ज़ाया थी वेंदो। कराची जी पहिरियों बि हालत तव्हां ॾिठी, हाणे बि ॾिसी आहे, वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। असां हिते वॾी डेवलपमेंट कई आहे, कमु कयो आहे, यूनिवर्सिटीज़ क़ाइमु कयूं, अंडर पासिस, रोड, रस्ता, ड्रेनेज। तव्हां यूनिवर्सिटी रोड जी छा हालत हूंदी, उनखे कीअं हाणे मींहुं वसे थो त उनखे वरी उन में ज़ोरी उनखे इंटरफ्रेंस करे प्रेशर विझी करे ऐं उन में चवणु त बाबा तव्हां सही कमु नथा कयो त इन जो त इलाजु कोन्हे। पाण चवनि था त बाबा असां हुते कारकर्दगी कईसीं ऐं हुन में ख़ैबर पख्तूनख्वा में असांखे माण्हुनि वरी ॿीहर वोट ॾिनो, उनखे वॾो हिकिड़ो ट्रॉफी सम्झी करे हिकिड़ो वॾो एज़ाज़ु सम्झनि था। असांखे 1970 खां वठी माण्हू सिंगल लार्जर पार्टी तौरु कामयाबु करनि था। टियों दफ़ो जेकॾहिं असां कामयाबु कयो अथऊं त असांजे मैंडेट खे छो नथा तस्लीम करनि। ठीकु है। अच्छा दोदो चांडियो साहब, अवां शहजाद कुरैशी साहब जो मौक़िफ़ ॿुधो, सोराब सरकी साहब जो मौक़िफ़ ॿुधो। शहजाद कुरैशी चवे थो त कराची जे माण्हुनि खे नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि, लाड़काणे मां जेके आहिनि उहे पुलिस जा माण्हू जेके आहिनि उहे कराची में उहे रखिया पिया वञनि, पर कराची जा माण्हू जैकबाद न पिया रखिया वञनि। छा वाक़ई ईअं थिए थो पियो? आउं सम्झां थो त इहो माइंड सेट आहे, इहा हिकिड़ी सोच आहे। कॾहिं बि हिननि न चयो आहे त बाबा फैसलाबाद जो माण्हू जेको आहे उनजी लाहौर में पोस्टिंग छो थी थिए, नौशहरा जे माण्हू जी पेशावर में पोस्टिंग छो थी थिए, खुशदार जे माण्हू जी कोयटा में पोस्टिंग छो नथी थिए, छो थी थिए, या खुशदार कोयटा वधीक कमाए थो त खुशदार ते ख़र्च छो थो थिए, फैसलाबाद वधीक कमाए थो त बहावलपुर ते ख़र्च छो थो थिए। ईअं पाकिस्तान जे ॿियनि शहरनि जे लाइ इहा ॻाल्हि नथी थिए, इहा ॻाल्हि हीअ बि नथा कनि। हीअ सिंध आहे, ऐं सम्झा थो कराची सिंध जो पार्ट आहे। कराची किथां ॿाहिरां कोरे को आंदी कोन वई, 1947 खां पहिरीं बि कराची हुई, कराची में बंदरगाह हुया, इहो समुंड कराची में हुयो।
कराची बेसिकली अगर वधीक रेवेन्यू ॾिए थी त या सम्झो सिंध ॾिए थी, सिंध जा माण्हू ॾियनि था, उनजो समुंड सिंध जो आहे, उनजा बंदरगाह सिंध जा आहिनि ऐं उनजा वसीला सिंध जा आहिनि, पाणी सिंध जो आहे, ज़राअत सिंध जी आहे। कराची अंदरि जेका डेवलपमेंट थिए थी, जेका थिए थी, उनजो बुनियादु जेको उनजे पुठियां सभु कुझु आहे, उहो सॼी सिंध आहे। सिर्फ़ु हिकिड़ो शहर जेको आहे ईअं रेती बजरी जो ढेर हुजे थो, उहो कुझु बि कोन थो कमाए ॾे। तव्हां दुनिया जा खोड़ शहरनि जा मिसाल आहिनि। ॿी ॻाल्हि जेका आउं करणु चाहियां थो, स्पेशली हिते उहो डॉक्टर सोराब सर खे ॿुधाईंदो पीस पार्टी कहिड़ा कमु कया, लेकिन उहो पीस पार्टी सां आहे, यूनिवर्सिटियूं ऐं ॿियूं शयूं आहिनि पर आउं चवंदो छा लाहौर में जंहिंमें नवाज़ लीग जो MP इहो मुतालबो करे थो, लाहौर में नवाज़ लीग जा MP आहिनि, उहे हुन शहर में आहिनि, छा उन टाइम ते उहे चवनि था त लाहौर जेको आहे उनखे नज़रअंदाज़ कयो वञे थो? कोयटा में इहो उतां जा जेकॾहिं मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि जा आहिनि या नेशनल क़ौम परस्त बलोचिस्तान में वीचारा कहिड़े तकलीफ़ुनि में आहिनि, उहे इन क़िस्म जो कनि था। हिन शहर ते हिकिड़ी निगाह आहे ऐं बेसिकली हिन शहर खे हिकिड़ो घण तरफ़नि हमलनि ऐं उन्हनि में हिन शहर खे ॾिठो वञे थो। सभु निगाहूं हिन शहर ते हुजनि थियूं, कराची से ज़ुल्म, भई पाकिस्तान में सभ खां वधीक अगरि ख़राबु शहर आहे, मिसाल तौरु अगरि हिन शहर में का फैसिलिटीज़ न आहे, अगरि शहरी मसइलनि जो भंडार आहे, त पोइ सॼे पाकिस्तान माण्हू छो था अचनि? यानी हुननि जे पंहिंजे आबाई ज़िलनि में, हुननि जे पंहिंजे आबाई सूबनि में, हुननि जे पंहिंजे आबाई मुल्कनि इलाइक़नि में उहे फैसिलिटीज़ न आहिनि। कराची में वधीक आहिनि तॾहिं उहे अचनि था, कराची में अची रहनि था, MPA थियनि था, MNA थियनि था, यानी हिते फैसिलिटीज़ सहूलियतूं वधीक आहिनि, हिते वधीक आहिनि तॾहिं शिफ्ट थी अचनि था। ऐं पोइ हिते आया उते कहिड़ी सहूलियतूं, उते नदियूं बि वयूं, माखियूं नदियूं बि वयूं जो हुन इलाइक़नि खे छॾे अची कराची जा शहरी थिया। यानी कराची जो मक़ामी जेको माण्हू दाह नथो करे, बलोच लियारी जो केॾनि हालतुनि में रहे थो, पोइ दाह नथो करे, मली नथो करे। ही सभई 500 ॻोठ आहिनि कराची शहर जे विच में, सिंधियुनि खां आबाद, हुन घटि नाला उथियल आहिनि, उन्हनि जे गलियुनि जी हालत छा आहे उहो नथो करे। पर डिफेंस जो रहवासी शिकायत थो करे त सहूलियतूं कोन्हनि, गुलशन इक़बाल जो रहवासी शिकायत थो करे त सहूलियतूं कोन्हनि, गुलिस्तान जौहर ऐं नाज़िमाबाद जो रहवासी शिकायत थो करे, चनेसर ॻोठ जो शिकायत नथो करे, पंहिंजो इब्राहिम हैदरी रेडी लठ बस्ती जो रहवासी शिकायत नथो करे। मथे वञी ॾिसो माण्हू पीअण लाइ पाणी हाकबे ते तव्हां मथे वञी ॾिसो, माण्हू चवनि था त असां ख़ुशि रोज़गार हूंदियूं शिकायतूं, पर अलॻि थियण जी ॻाल्हि नथो करे। अलॻि थियण उहो माण्हू डिफेंस में रहे तो, क्लिफ्टन में रहे तो। अच्छा जी 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 बिल्कुल। अरे शहजाद कुरैशी साहब, आज एक मरतबा फिर वज़ीर आला ने जो प्रेस कॉन्फ्रेंस की उन्होंने उसमें कहा है कि मेरे पास जो आईनी अख्तियार है। मुझे चाहिए साहब के प्लीज सवाल का जवाब देना। मैं पहली बात तो ये है, जी जी आप पहले सवाल कर ले तो बाद में सवाल करता हूँ जी। आप प्लीज, सबसे इम्पोर्टेंट बात तो ये, इन्होंने कहा कि लाहौर वाला एतराज में था, तो इनको ये पता होना चाहिए जब लाहौर में ज्यादा खर्च हो रहा था, लाहौर को अहमियत दी जा रही थी, तो साउथ पंजाब चीख रहा था। साउथ पंजाब में एहसास महरूमी था, चीखें निकलती थी, शायद इसीलिए साउथ पंजाब सूबे की बात शुरू हुई। पहले तो देखिए तहकीकात के साथ बात करनी चाहिए, इन्वेस्टिगेशन करें लॉजिक के साथ। अब आगे इन्होंने कहा कि कराची सिंध का पार्ट में है, तो लाड़काना वाला कराची आ सकता है, जैकब होटल अच्छी बात है, मोस्ट वेलकम, सिंध सबका है, तो कराची वाला क्यों नहीं जा सकता? क्यों नहीं नौकरियां देते आप हमें लाड़काना में? वहां पर उधर आवाज नहीं उठती। एक भाई हमारे दूसरे भाई के घर जा सकता है, कि दूसरा भाई है वो दूसरे भाई के घर नहीं जा सकता। खुदा के वास्ते इंसाफ की बात करें, इस तरह से ना करें। दूसरा ये कि पुराने भाषण में मेरे वालिदैन 1930 में कराची आए थे, कराची पहले सिर्फ लियारी था, किमाड़ी था, तो लियारी किमाड़ी की चले बात कर लें, कोई आपने कुछ शहर को बनाया हो, कुछ किया हो। आप अस्पतालों की बात कर रहे हैं, एक अस्पताल मुझे बता दें आपने बनाया हो, कोई यूनिवर्सिटी बनाई हो, तो इसका मतलब ये है कि जो आदमी शऊर रखता है, जिस आदमी के पास अच्छे बुरी की पहचान है और वो अपनी आवाज उठा सकता है, तो उसको ये कहा तुम जो आवाज उठा रहे हो दूसरा तो नहीं उठा रहा, भाई दूसरा नहीं उठा रहा तो ये उसका मतलब है। किसी लाहौर के आवाज नहीं उठाई, अच्छी बात है। लाहौर में पिछले 40 सालों में बहुत काम हुआ है, हर जमात ने वहां काम किया है, वो मुखलिस है। लाहौर में काम हुआ, बाकी पूरे सूबे में नहीं हुआ। पंजाब में हर जगह से आवाज उठी, जुनूबी सूबा महाज बना, तमाम जमातें इस बात पे मुत्तफिक हुई कि सूबा बनना चाहिए, और आज इसीलिए वहाँ एडिशनल पूरा सेक्रेटरीट वहां पर कायम हो गया मुल्तान के अंदर। तो हकीकत मानते भी क्यों होता है? रहना के पोर्ट हमारी है फला, कराची में जो भी तो पिछले सालों की हुई है ना, तो थोड़ी बहुत भी हुई है, उससे इस वजह से हुई है कि यहाँ इंटरनेशनल हेडक्वार्टर्स हैं, यहाँ पर है। जी जी शहजाद साहब ये जो मेरा ये सवाल है कि पीपल्स पार्टी की तरफ तरजीह ना करें। आप तो सहाफी हैं, आप हमारे लिए काबिल इज्जत काबिल मोहतरम हैं,
وہ کیا کہنا چاہیے ریشنل ہو کے بات کریں. شہر میں کچھ نہیں ہوا, قدرتی طور پر چیزیں چلتی گئی. اگر شہر میں مجھے بتا دے نا کوئی ایسی گلی بتا دیں یہاں بارش ہو اور وہ ڈوبتا نہ ہو, کوئی ایک اسکول سرکاری بتا دے جہاں پر میرا اور آپ کا بچہ جا سکتا ہو, کوئی ایسی یونیورسٹی بتا دے جو انٹرنیشنل یا ریکگنائز ہوتی ہو, کیونکہ وہ یونیورسٹی اب کیا کہتے ہیں پیپلز پارٹی نے قائم کی تھی. ویسے تو یہ چینل آپ کا ہر زبان بولنے والا دیکھ رہا ہے, یقیناً اس طرح کی تقسیم نہ کریں کہ صرف اور صرف یہ کہ فلاں آواز نہیں اٹھا رہا تو یہ آواز. اللہ نے ہمیں آنکھیں دیے, کان دیے, ہمارے اندر شعور ہے, ہم ہر شہزاد صاحب غلط اور صحیح کو صحیح کہیں. شہزاد صاحب دیکھیں ہمارا چینل تو ہر کسی کو پلیٹ فارم دے رہا ہے. ہم نے سوراب سرکی صاحب کو پلیٹ فارم دیا ہے, آپ کو پلیٹ فارم دیا ہے کہ آپ دونوں کا جو آپ کا رائے ہے, جو آپ کی رائے ہے وہ عوام تک جائے اور پھر فیصلہ عوام کو کرنا ہے. شہزاد صاحب جی لیکن اگر کوئی صحافی اس چینل کا بیٹھ کے یہ بولے کہ کراچی میں ایک حملہ کریٹ کیا ہوا ہے, آپ کے آفس پیچھے چاہے وہ بھلے ڈی ایچ اے سی بی سی ایس ان گورنمنٹ کے انڈر میں نہیں آتا, ہم تو اس کے خلاف بھی آواز اٹھاتے ہیں. وہ تو صحافی کا ایک ذاتی رائے ہے, وہ اس کا تجزیہ ہے, وہ جیسے چیزوں کو دیکھ رہا ہے وہ ویسے ہی بیان کرے گا. سوال ہے, کوئی مجھے 10 نوکریاں بتا دیں جو کراچی ڈومیسائل والوں کو لاڑکانہ میں, جیکو آباد میں, سکھر میں, میر کو خاص میں دی گئی ہو, یا یہاں سے ٹرانسفر کر کے وہاں لے کے گئے ہو کہ ہمیں ضرورت ہے. چلیں شہزاد صاحب آپ نے سوال کیا, اس کا جواب ہم لیں گے سرکی صاحب سے. لیکن آج جو وزیر اعلیٰ نے کہا ہے کہ کیونکہ آپ وفاقی حکومت سے انہوں نے مخاطب ہوتے ہوئے کہا ہے کہ کیونکہ آپ نے عالمی سطح پہ غلطیاں کی ہوئی ہیں, آپ نے سفارتی سطح پہ غلطیاں کی ہوئی ہیں, اس لیے آپ سندھ پہ وہ تمام تر چیزیں ڈائیورٹ کرنے کی کوشش کر رہے ہیں اور سندھ کا جو معاملہ ہے یہ اٹھانے کی بار بار کوشش کر رہے ہیں. تو اس پہ کیا کہیں گے آپ, جو وزیر اعلیٰ کہہ رہے ہیں کہ آپ عالمی سطح پہ کچھ کر نہیں پا رہے اس لیے آپ چیزیں ڈائیورٹ کرنے کے لیے اس طرح کی کوشش چھوڑ رہے ہیں؟ دیکھیں وزیر اعلیٰ کا جو آئی کیو ہے نا, جو لیول ہے, وہ اسی طرح کی بات کریں گے نا معذرت کے ساتھ. آج ایکسپورٹ ہماری بڑھ چکی ہے, آج سب سے زیادہ ریمیٹنس جولائی اور اس میں جون میں آیا ہے پاکستان کے اندر. دیکھیے پاکستان کی تاریخ کا ریکارڈ ٹوٹا ہے. آج آپ دیکھ لیں ماشاءاللہ ریئل اسٹیٹ انڈسٹری, آپ ہماری ایکسپورٹ کو اوور آل ہمارا حالات بہتر ہونے جا رہے ہیں. آپ مجھے یہ بتائیں انٹرنیشنل چیز کو ہم خدا نہ خواستہ اپنے شہر کو کمپرومائز کرتے, کراچی شہر کو کمپرومائز کر کے یہ کرتے. آج مجھے یہ بتا دیں اگر وفاق کی خدا نہ خواستہ نیت خراب ہو یا کوئی بھی آپ سمجھ لیں خدا نہ خواستہ سازش کر رہا ہے, تو آپ مجھے یہ بتا دیں یہاں کی عوام بھی وفاق کی سازش میں آ گئی ہے. عوام تو پچھلے 10 سال سے چیخ رہی ہے خدارا ہمیں اس تعصب پسند گورنمنٹ سے ہمیں بچاؤ. ہم سندھ کا پارٹ ہیں, ہم سندھ کے شہری ہیں, شہری علاقے ہیں, دیہی علاقے ہیں. خدارا اور آپ کے چینل پہ بھی ایسی ہی بات ہونی چاہیے. آپ بھی کراچی کے ایشوز پہ بات کرتے ہوئے اس تعصب کو نہ دیکھیں کہ اگر لاڑکانہ سے آواز نہیں آ رہی ہے جگہ ارے میں تو پتہ خدارا میری اللہ کا دعا ہے کہ اللہ لاڑکانہ جیکوباد سکھر اس شہر کو بھی ایسا بنا دے کہ وہاں کی جو عوام ہے وہ سکھ کا ساتھ کرے اور سندھ میں بہتری آئے. ہماری دعا ہے اللہ تعالیٰ سے. جی سرکی صاحب چھا چوندا ہو چون تھا کراچی جا 10 مانو بداयो جنکھے وہاں نوکری ڏني ہوجي سائیں کراچی یا جیکاباد جيڪو هتو جو شهري آهي ان کي پورے سندھ میں نوکری ملديون آهن. باقاعده اهڙي ڳالهه ڪونهي, ما تا پورو ریڪارڊ پورو ڄاڻ جي ڪڏهن نه ملديون ته ما ان جو ذمہوار ما اسان پاڻ ڏسون था سندھ پبلڪ سروس کميشن میں ان کان پوءِ فيڊرل پبلڪ سروس کميشن میں اوپن ميرٽ आहे. نوڪري ڏيڻ وارو سلسلو جيڪو پهريون هيو مانا جيڪو اهو مانا کوٽا سسٽم اهو کافي سالن کان وٺي کوٽا سسٽم دفن ٿي ويو आहे. یہ الائے سمجھ میں نٿو اچے. ماکھے پاڻ کي افسوس تو ٿئے त शहज़ाद भाई तमामु भलो माण्हू आहे. हे जेकी आहे PTI हिकिड़ी लिबरल पार्टी आहे, पूरे पाकिस्तान जी पार्टी आहे. ऐं हाणे जेकी अफ़सोस सां इहा ॻाल्हि करणी पए थी, हे जेकी MQM वारी जेकी लैंग्वेज आहे उहा पॉलिटिक्स आहे, इहा अलाए छो था करनि, मूंखे इहा सम्झ में नथी अचे. हाणे जेको मूंखे पाण हिकिड़ो सीनियर, मां बि हिते पढ़ियो बि हिते आहियां, हितां MBBS कई आहे, मूंखे बि काफ़ी साल थिया आहिनि, शुरू खां वठी हिते रहियो आहियां. हाणे हिननि जी जेकी लैंग्वेज आहे उहा MQM वारनि वारी साॻी लैंग्वेज आहे. हालांकि अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे. ऐं तव्हां सखर में तव्हां वञी करे ॾिसो, ज़बरदस्त हॉस्पिटल्स आहिनि, रोड आहिनि, लाड़काणे में वञो ऐं उन में जेके ज़ाहिर आहे जंहिंखे नज़र न ईंदो त उहो त चवंदो कुझु बि न आहे. ठीकु आहे. ऐं कराची जे हवाले सां मां तव्हां ॿुधायां, कराची में जेको आहे तव्हां चवनि था त पूरे
असां हिकिड़ो ॿुधायो बाबा, हिकिड़ो माण्हू जंहिंजो जेको असांजो सिंध जे माण्हू जेको कोटिया में का प्रॉपर्टी वरिती हुजे, लाहौर में वरिती हुजे, पूरे पाकिस्तान जा माण्हू जेके हिन ते कराची में अची करे प्रॉपर्टी वठनि चइनी सूबनि जा, त उहो दोदे चांडे उहा सही ॻाल्हि कई। उनखे ईअं चवणु त बाबा तव्हां तासुब जी ॻाल्हि कयो था, उनजो हिकिड़ी पंहिंजो उनजी हिकिड़ी राय आहे, उहो राय त कोई बि ॾेई सघे थो। मां त दोदो चांडियो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, दोदो चांडियो जेको असांखे सिंध गवर्नमेंट खे तव्हां जेको रगड़ींदा आहियो, तनक़ीद कंदा आहियो, असां त बर्दाश्त कंदा आहियूं, असां त ईअं न कयो आहे त तासुब जी बुनियाद ते असां चयो आहे। दोदा साहब, शहजाद कुरैशी साहब अवां ते सवाल उथारिया आहिनि त अवां जेको तर्जुओ कयो पिया उहो ईअं न हुजणु घुरिजे आहे, अवां जेको तर्जुओ कयो उहो कंहिं पार्टी जे बुनियाद ते न हुजणु घुरिजे आहे, छा चवंदो? मुंहिंजो ख़्याल आहे लैंग्वेज जो इशू हुनखे थियो आहे, हुनखे शयुनि खे सही नमूने सां सम्झियो न आहे। पर आउं जाकिरन इहा सुवाल त आउं एज़ ए जर्नलिस्ट बि करे सघां थो न, इहा शइ आउं चवां थो ॿियनि शहरनि लाइ छो नथी थिए। यानी कराची लाइ अवां कमेटी ठाहियो था, चओ था त कराची में महरूमियूं आहिनि, त महरूमियूं त कराची खां वधीक ॿियनि शहरनि में आहिनि, पोइ उन लाइ कमेटी छो नथी ठहे? बलोचिस्तान लाइ तव्हां कमेटी ठहणु खपे, सफ़ा हालत कलात लाइ नथी ठहे। तव्हां ॿिया जेके बलोचिस्तान जा इलाइक़ा आहिनि पुठिते पियल, रहीम यार ख़ान इहो जेको एरिया आहे पंजाब जो, इन सूरत हाल में तव्हां चीफ मिनिस्टर कयो पर उते अञा ताईं साॻी सूरत हाल। तंहिं करे एज़ ए जर्नलिस्ट मुंहिंजो हिकिड़ो सुवाल बणिजे थो, मूं हुनखां कयो आहे, हू शायदि उन शइ खे थोरो सम्झी कोन सघियो आहे, पर इहा साॻी सुवाल आहे त रुॻो कराची में महरूमी आहे छा? इहो त सुवाल आहे न, त छा रुॻो कराची हुन करे हिकिड़े मुल्क पाकिस्तान जे वाहिद शहर लाइ तव्हां हिकिड़ी अलॻि कमेटियूं ठाहियो ऐं उनखे हिकिड़े अलॻि फॉर्मेट चयो, उन्हनि गवर्नर राज जी ॻाल्हि बि कयो, उनखे सिंध खां धार करण जी ॻाल्हि कयो। त एज़ ए जर्नलिस्ट आउं हिकु न नफ़्स आयल आहियां, आउं इहो सुवाल त पुछंदुसि न त इहो मसइलो लाहौर लाइ छो न आहे, ॿियनि शहरनि लाइ छो न आहे, रुॻो मुंहिंजे शहर कराची लाइ छो आहे? यानी कराची मुंहिंजो पार्ट आहे, कराची रुॻो लियारी न हो, कराची अलाह जो शुक्र आहे पुराणी हिस्ट्री पई आहे त कराची छा हो, हिन शहर गुलाब जे पाणी सां हिन शहर जा रस्ता धोपंदा हुआ, हिन शहर जो अॼु बि सदर पुराणो वञी ॾिस त शहर जो छा स्ट्रक्चर हुयो, छा उनजो बिल्डिंगूं, छा इमारतूं, इहो कराची बंदरगाह का इहे सभु शयूं अलाह जो शुक्र आहे पाकिस्तान ठहण खां अॻु बि सिंध में हुयूं। कराची हा आबादी वधी आहे, इहा ॻाल्हि मंझि बि, पर बेसिकली कराची छाकाणि त असां प्रोग्राम जे आख़िरी हिसे में इहो ॿुधायो त हीअ का कमेटी आहे, अवां पंहिंजे तर्ज़ी में छा था सम्झो त हीअ हिकु कमेटी आहे, इहो मुतबादिल आहे उन गवर्नर राज मुतालबे जो, उन मुतालबे जो जंहिंमें चयो पियो त शहर में 1494 जो इस्तेमालु कयो वेंदसीं, अवां सम्झो पिया त इन कमेटी ठहण खां पोइ इहे ॿई मुतालबा हाणे ख़तमु थी वेंदा? आउं सम्झां थो हीअ कमेटी जेका आहे बेसिकली इहा ख़ुदि इलाही वॾी ग़लती हूंदी जेकॾहिं सिंध गवर्नमेंट उनखे नोटिफाई करे थी वञे ऐं इहा अॻियां हली रस्तो साफ़ कंदी हिन शहर जे लाइ सदाईं वफ़ाक़ी मुदाख़लत जी। यानी अगर ॿियनि शहरनि में वफ़ाक़ी मुदाख़िल न थिए तंहिं करे हीउ उन लाइ हिकिड़ो मैदान ठहंदो। सिंध गवर्नमेंट खे पंहिंजो स्टैंड वठणु खपे, ख़ुदि PTI खे डेवलपमेंट कम वठी अचणु खपनि, कराची लाइ ध्यानु ॾियणु घुरिजे, पर इन क़िस्म जे पिंजरनि में क़ैद न कजे हिन शहर खे। ठीकु है, फाइनल कमेंट सोराब सरकी साहब अवां जा छा इहा कमेटी हाणे गवर्नर राज 1494 जे मुतबादिल आहे? न, मां बिल्कुलु दोदे चांडे साहब जेकी ॻाल्हि कई आहे इन सां मुतफ़िक़ आहे। कोई बि आइन खां बालातर का बि अहिड़ी कमेटी कोन थिए ऐं जेकॾहिं इहा कमेटी अहिड़े क़िस्म जी TOR वग़ैरह कोऑर्डिनेशन थी सघे थी, मां बि चयो न फेडरल गवर्नमेंट आहे, मीटिंग्स थी सघनि थियूं। बाक़ी जेकॾहिं पर्टिकुलरली का अहिड़ी का कमेटी ठही त पोइ हिकिड़ो जवाबु थींदो, पोइ इहे ई चवंदा तव्हां पाण तस्लीम कयो त तव्हां इन तस्लीम कयो त तव्हां कमु न पियो करे सघे, तॾहिं त तव्हां कमेटी ठाही। इन जे करे कमेटी हुजे पर उन कमेटी जो अहिड़ो को पावर्स न हो जिन TRO। ठीक है, शहजाद कुरैशी साहब फाइनल कमेंट्स में बताइए कि क्या ये कमेटी जो है वो गवर्नर राज और 1494 का जो मुतालबा है उसका मुतबादिल है? मुतबादिल की तो मैं बात नहीं करूंगा, मैं ये कहूंगा कि कराची वालों के लिए खुशखबरी है। अच्छा, और ये इससे पूरे सिंध को फायदा होगा। तो सबसे बड़ी चीज ये कि मैं फिर ये कहूंगा कि कराची की कुछ दादरसी हो जाएगी, क्योंकि सिंध से और सरकार से साइंस ट्रांसफर में कोई उम्मीद नहीं है। ये कराची के लिए कोई बेहतरी सोचेंगे, क्योंकि इनको कराची से वोट नहीं मिलते, इनका कराची में कुछ स्टेक नहीं है और ना इनको कराची से कोई हमदर्दी है। इन्होंने पिछले 30-40 सालों में यही साबित किया। बहुत शुक्रिया शहजाद कुरैशी साहब, सोराब सरकी साहब, दोदो चांडियो साहब, अवां टिनि मौजूद मेहमान जी वॾी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, अवां टिनि मौजूद मेहमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन सां गॾोगॾु अॼु PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे स्टेटमेंट ॾिनी आहे त असांखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं असां ते प्रेशर रखियो पियो वञे त असां जेको आहे असां बि लाइन में रहूं ऐं असां बि जेके अरिड़हीं तरमीम जमहूरियत ऐं जेके ॿिया मामला आहिनि उन्हनि तां जेके असांजा मुतालबा आहिनि या असांजो जेको स्टैंड आहे उन सां पोइ ते हटूं। इन सां गॾोगॾु अॼु के प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अला भाई।